चो जय श्री कृष्ण। हाँ। विनय करत धर्मज भूपाला, हे भीषम मम कृपता कृपाला। युधिष्ठर वेनती तो करे, याद कजो कथा। युधिष्ठर कंहिंखे तो वेनती करे, भीषम पितामह के। हाँ। हमको कथा सुनाई सारी, ऋतु प्रण को किम बर्यो कुमारी। मूंखे कल जेका तव्हां कथा ॿुधाई अॻिते ॿुधायो। मां अमृत वेले सनानु करे तव्हां वटि आयो आहियां। अॼु मूंखे ॿिए ॾींहं जी कथा ॿुधायो। मूंखे ॾाढी जिज्ञासा आहे कि हुनखे कल्ह श्राप मिलियो, तव्हां कथा ॿुधाई, उन सां राजकुमारीअ कीअं शादी कई हूंदी। अॼुकल्ह कोई आम छोकिरी बि सोचे थी मूंखे सुंदर पति हुजे, पढ़ियल लिखियल हुजे, सुठी पोस्ट वारो हुजे ऐं सुठे बिल्कुलु स्वभाव वारो हुजे, स्वभाव बि उन जो सुठो हुजे, काई बुरी आदत बि न हुजेसि। माउ पीउ जाचींदा आहिनि न, जंहिं महिल पंहिंजी कन्या लाइ, पंहिंजी न्याणीअ लाइ वर ॾिसण वेंदा आहिनि त जाचींदा आहिनि काई आदत त कोन्हेसि। साओ करे ॿी कंहिं माण्हूअ खे, ॿिए कंहिं पंहिंजे पुट जे दोस्त खे मोकिलींदा, भई फलाणो छोकिरो असांखे ॾिसणो आहे, वञ उन जे छोकिरे सां मिली करे काथे चांहि में पीजांइ, चइजांसि पान खाओ हलो, पोइ वरी चइजांसि वठो सिगरेट वठो, सिगरेट वठो, सलाह कजांसि, या चइजांसि हलो बियर बार में हलूं, ॾिसजांइ छोकिरे खे काई आदत त न आहे। सभु पतो लॻाईंदा चङी तरह, पोइ पतो पवंदुनि काई आदत कोन्हे, छोकिरो ॾाढो सुठो आहे, माउ पीउ बि सुठा अथसि, कंहिं प्रकार जी कंहिंखे बि घर में आदत कोन्हे, बिल्कुलु सुठा आहिनि, सत्संगी आहिनि, भला माण्हू आहिनि। सगाई थी वई, शादी थी वई, पहिरियों दफ़ो जॾहिं न्याणो घर ईंदो पोइ सलाह कंदसि, साईं पीअंदा? अरे पोइ तूं सलाह छो थो करे? वरी जॾहिं तो सलाह करणी हुए त पोइ पहिरियों जांच वरी छाजी पियो करे? ही काई आदत त कोन्हेसि। हथ वठी असां पंहिंजे ॿारनि खे बिगाड़ींदा पाण आहियूं। न्याणो आहे त कोई वॾी ॻाल्हि आहे छा? न्याणो पुट समान आहे। जीअं तव्हां पुट खे हलाइण था चाहियो तीअं न्याणे खे बि हलायो, उनखे सिर ते न चाढ़ियो, उनखे फालतू सलाहूं न कयो गंदियूं गंदियूं। ख़बरदार, सावधान, कि हिकु दफ़ो त तव्हां सलाह कयो पोइ ज़िंदगी भर लाइ उहो ठीको ठही वेंदो कि जॾहिं बि न्याणो अचे उन जी आव भगत उन्हनि शयुनि सां करणी आहे। न, बिल्कुलु न कयो। चओ जय श्री कृष्ण। सुंदर, सुशील ऐं गुणवान, रूपवान, शक्तिशाली पति चाहियो हुयो कंहिं? सत्यवंती। उन खे ऋतुपर्ण कोढ़ी ऐं बीमार जंगल में जेको पियो आहे, उन सां कोई गॾु बि कोन्हे, अकेलो, उहो पति मिले त भगवान शिव जे वरदान जो छा थियो? चओ जय श्री कृष्ण। असांखे संत आसीसाऊं ॾींदा आहिनि कि तोखे सुठो वर मिलंदो, तुंहिंजा राज भाग माणींदीअ, तूं ख़ुशि रहंदीअ, पर ईअं थींदो आहे कि शुरूआत उहे न थी त उहे भगवान भोलेनाथ जा या संतनि जा वचन अजाया न वेंदा, अॻिते उन जो धीरे धीरे फल मिलंदो। हिन महिल परिस्थिति कीअं बि आहे, तोखे अगरि विश्वास आहे भगवान जे वचननि ते, संतनि जे वचननि ते, त तूं पंहिंजी श्रद्धा न घटाए। अगरि राजकुमारी खे इहो वर तो मिले त पोइ ॾिसो उन जो धीरज, उन जी सबूरी कीअं आहे। साईं बाबा जा ॿ वचन, श्रद्धा सबूरी। सबूरीअ जो केॾो वॾो कमाल आहे, इहा ई कथा आहे। अॻिते ध्यानु ॾियो। चओ जय श्री कृष्ण। किस अपराध सुता तेह कीनो, अस रोगी प्रत जेह पित दीनो। हे पिता मां, अहिड़ो कहिड़ो अपराध उन राजकुमारी कयो कि उन खे रोगी पति मिलियो? वह कन्या वह बर्यो भुआला, सकल सुनाय होए कृपाला। इहा मूं ते कृपा कयो, इहा कथा मूंखे ॿुधायो। मूंखे ॾाढी उमंग, ॾाढी जिज्ञासा आहे, ॾाढी इच्छा आहे
कि मां इहा पूरी कथा ॿुधां। सुन धर्मज बच कहत पितामा, सुंदर सकल कथा अभिरामा। सुंदर कथा आहे ॾाढी हीअ। पुट युधिष्ठिर, हीअ कथा मां तोखे ॿुधायां थो। चंद्र उदय भूपत मथुरा को, महाबली पालत पिर जाको। चंद्र उदय राजा, जंहिंजी तूं कल्ह कहाणी ॿुधी, मथुरा नगरीअ जो राजा। देवन की पूजा नित करही, शंकर भजन माहि चित धरही। देवताउनि जी पूजा करण वारो ऐं शंकर भगवान जे पूजा में पंहिंजो मन लॻाइण वारो। कन्या साथ प्रीत रुच भारी, जिम लोभी निर्धन हितकारी। पंहिंजे न्याणीअ सां उन जी ईअं प्रीत हुई जीअं धन सां थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं सचो धन असांजो न्याणियूं अथव। न्याणी घर में ईंदी आहे त लक्ष्मी वधंदी अथव। न्याणी घर में ईंदी आहे त इंसान जो अहंकार घटि थींदो आहे। जंहिं घर में न्याणी न आहे उन खे काथो न काथो न्याणी गोद में वठी करे ऐं कन्यादान करणु खपे। ध्यानु कजो, छो जो न्याणी सचो धन आहे। न्याणी ॿई कुल तारींदी आहे। न्याणीअ जी कन्या जी एॾी महिमा आहे कि 100 संत हिकु तरफ़, हिकु न्याणी हिकु तरफ़। इन करे असांजा सिंधी माण्हू न्याणीअ खे रोटी खाराईंदा आहिनि न। हिकु न्याणी खारायो माने 100 संत खारायो। 100 संतनि खे खाराइण में केॾो ख़र्चु थींदो। सिंधी माण्हू हिकु ई न्याणी खाराए बसि, केॾो फ़ाइदो। ऐं इहा सही ॻाल्हि बि आहे कि 100 संत हिकु तरफ़, हिकु न्याणी हिकु तरफ़। उहा बि नंढी नंढी ॻोल्हे खणी आहे, जेका 2-4 गिरायूं खाए बसि, हिकु पूड़ी खाए, ॿी घर खणी वञे। चो जय श्री कृष्ण। सत्यवंती शिव को भजन, करत सदा सहनेम। सत्यवंती शिव जो भजन कंदी ही, रोज भगवान भोलेनाथ जी पूजा कंदी ही, जल चढ़ाईंदी ही, भगवान शिव जो मंत्र जाप कंदी ही। ओम नमः शिवाय। बहु सुगंध नैवेद्य युत, विधिवत पूजत प्रेम। ॾाढो प्रेम सां विधीअ सां भगवान भोलेनाथ जी पूजा कंदी हुई। एक दिन नृप मृगया मन कीना, मंत्री भृत्य साथ बहु। हिकु ॾींहुं राजा शिकार ते वियो, मंत्री ऐं सिपाही गॾु वठी। फिरत फिरत निकस्यो तह जाई, जिह बन माहिर तू प्रण राई। घुमंदे घुमंदे ऋतु परण वारे स्थान उन जंगल में पहुतो। अति दुर्गंध सहित बन भरियो, चंद्रोदय अचरज मन धरियो। अति दुर्गंध सां बन भरियल हो। राजा चंद्रोदय जो साह मुंझण लॻो, मन ख़राब थी वियो। वातावरण अगरि पवित्र हूंदो आहे त मन प्रसन्न थींदो आहे। वातावरण अगरि ख़राब हूंदो आहे त मन बि ख़राब थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। बहु भृत्यन को कहो बुलाई, यह सब बन तुम ढूंढो जाई। पंहिंजे सिपाहियुनि खे चई, अरे खोज कयो, हीअ त बन ॾाढो बाग खां बि सुंदर लॻंदो हुयो। हिते त कोयल मोर चकोर कूक कंदा हुया, मन खे आनंद ईंदो हुयो। हिते छा थी वियो आहे? हितां जो वातावरण दूषित ख़राब कीअं थी वियो आहे? अति दुर्गंध कहाँ ते आवत, सोम जो मोहि खिन खिन मुरझावत। साह तो मुंहिंजे अंदर श्वास खणण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। ही बन ईअं ख़राब कीअं थी वियो आहे? जो इहा सद होत सुगंधा, अब किम कर यह भी दुर्गंधा। हरे कृष्ण। हिते त सदाई सुगंध हूंदी, हाणे हिते ईअं दुर्गंध कीअं थी वई आहे? दौड़े सकल भृत्य बन माही, पर्योर तू प्रण गए तहाही। सब सिपाही चारों तरफ राजा जी आज्ञा पाए डुकिया। उते पहुता जाते ऋतुपर्ण राजकुमार कोढ़ जी दशा में बिल्कुल बीमार पियो हुयो। रुद्र पूय कर तन तेह भरियो, धनक बाण आगे तेह धरियो। धनुष बाण पासे में पियो हुयुसि ऐं धनुष सोन जो हुयो। उन धनुष ते हीरा जड़ित हुया, हीरा जड़ियल हुया ऐं सोन जो धनुष। सिपाही ॾिसी करे समझी विया। धरियो धनुक बाण देख जान्यो,
राजकुमार सुहृदय महे। शरीर सां त ख़बर नथी पवे, शरीर सां त ख़बर न पवंदी कि केरु आहे, सॼो कष्ट में भरियल आहे, सॼो रोग में कोढ़ में खून में भरियल आहे। ऐं पर हे धनुष बाण जेको हुन जे पासे में पियो आहे, इहा निशानी आहे कि हीरन जड़ित ऐं सोन जो धनुष त कोई मामूली माण्हू न हूंदो, पक कोई राजकुमार आहे। आए समीप भूप सकले, जोर कर बोले सुत। सिपाहिन हथ जोड़े करे राजा खे सूचना ॾिनी, को नृपत सुत ताड़त सिरा पह, पर्यो यह बन मैं अहे। कोई राजा पुत्र, राजा जो पुत्र आहे, राजकुमार आहे, परंतु उन जी जेका तकलीफ़ आहे उहा तकलीफ़ काई आम मामूली तकलीफ़ न आहे, कोई कंहिंजी उनखे श्राप लॻल आहे। हिकु तकलीफ़ थींदी आहे जंहिंखे मेडिकल साइंस पकड़े वठंदी आहे, सोनोग्राफीअ जे द्वारा, एक्सरे जे द्वारा, ॿिया जेके अॼुकल्ह यंत्र निकिता आहिनि, ECG, ॿियो जेका सॼे शरीर जी जांच थींदी आहे, जंहिंमें शरीर अंदरि वेंदो आहे, उहा मशीन थींदी आहे, सिटी स्किन, अहिड़ा ॿिया बि अनेक यंत्र आहिनि जेके मेडिकल साइंस पकड़े वठंदी आहे कि हिन जे शरीर में कहिड़ी तकलीफ़ आहे। पर हीअ तकलीफ़ उहा न आहे, हीअ कंहिंजी अगरि कंहिंखे बददुआ लॻे ऐं बीमार थी पवे त मेडिकल साइंस पकड़े न सघंदी। कंहिंजी कंहिंखे आह लॻी वञे ऐं बीमार थी पवे त मेडिकल साइंस खे ताक़त न आहे कि उन जी पकड़े सघे। कंहिंजो मन दुखी थी वञे, पागल थी वञे, बीमार थी वञे त मेडिकल साइंस खे ताक़त न आहे कि उन जे मन जे रोग खे पकड़े सघे। उन जे लाइ त वरी कोई मनोचिकित्सक खपंदो, या त उन जे लाइ काई दरबार जी काई दुआ खपंदी, आसीसा। हिते जेका गुरूअ जे दर ते आसीसा थी मिले, उहा लखनि करोड़नि दवाउनि खां बि वधीक क़ीमती आहे। हे राजकुमार जेको आहे कंहिं श्राप जे करे बीमार आहे, कंहिं बीमारीअ जे करे बीमार न आहे। चओ जय श्री कृष्ण। तिह देह ते दुर्गंध आवत, दिस विदिस सब भर रहे। उन राजकुमार जे करे हितां जो सॼो जंगल ख़राब थी वियो आहे। इहा रहण न योग नृप, चलिय अवर बन माहे। हाणे हिते तव्हां न बिहो राजा साहिब, हिन वातावरण में त बीमारी थियण जो ख़तरो आहे, जल्दी घर हलो, हिते बिल्कुलु न बिहो। इह दुर्गंध ते वे प्रयतन, होवे ठहरिय नाहे। हिन जो कोई हिते उपाव जतन थी न सघंदो, तव्हां जल्दी वापसि हलो। भूपत सुन भृतयन के बैना, सी घर प्रापत भयो निज ऐना। जल्दी वापसि घर आयो राजा। आय नगर निज किय स्नाना, विधिवत देव अर्चन मन ठाना। ॿाहिरों अचिजे त पहिरियों घर अचण सां स्नान कजे। अगन पित्र द्विज पूजा कीनी, पूज कुमारियों की कर लीनी। अग्निअ जी पूजा कई, न्याणियुनि जी पूजा कई। बहुर जिमायो विप्रन ताही, दीनी बहु दक्षिणा सिर नाई। ब्राह्मणनि जी पूजा कई, ब्राह्मणनि खे भोजन खारायई, दक्षिणा ॾिनई। पुन सुखेन आसन पर बैठ्यो, करन रसोई को मन ऐठ्यो। ईअं स्नान करण खां पोइ भोजन करण जी इच्छा थी, बुख लॻी, आसन ते वेठो राजा। कर ग्रास ले मुख पर ल्यायो, कन्या को सिमरन मन आयो। जीअं भोजन राजा जे साम्हूं खणी आया, राजा भोजन खणी हिकु गिरह अञा जीअं मुख में विझण ई लॻो, राख ग्रास प्रतिहार बुलाई, कयो जाहु कन्या पहधाई। वापसि उहो गिरह थालीअ में रखी छॾियईं। जेके नौकर बीठो हो साम्हूं, उन हथ जोड़े पुछियो, छो साईं छा थी वियो? चई न, सत्यवंतीअ खे सॾु करे आ, उन सां गॾु रोटी खाईंदुमि। बेग लिया वहु हमरे पासा,
कहो पिता कर धार्यो ग्रासा। छोकी पिता जो प्यार न्याणीअ सां ॾाढो थींदो आहे, माउ जो प्रेम पुत्र सां ॾाढो थींदो आहे, ऐं पिता जो प्रेम धीअ सां थींदो आहे। मां उन सां गॾु रोटी खाईंदुमि, जल्दी वञ, सत्यवंतीअ खे जल्दी सॾु करे आ। चल पित संग भोजन करो, सुन दौर्यो प्रतिहार। चएसि वञी हल जल्दी, पिता तुंहिंजे लाइ वेठो आहे, भोजन उन सां गॾु कर, ऐं तोखे ॾाढो यादि थो करे। सत्यवंती के गिर गयो, सिर कर करी जुहार। सत्यवंतीअ जे महल में आयो, अची करे सिर झुकाए सिपाहीअ नमस्कार कयो। देवी चल तुह पिता बुलावत, तुम स्यो आगे ग्रास न खावत। हे देवी सत्यवंती, तव्हांजे पिता तव्हांखे सॾु कयो आहे, भोजन जी थाली पाए वेठा आहिनि, गिरव हथ में बि खयो हो, पर उहो गिरव मुख में न विधऊं, चवनि था सत्यवंतीअ खे वठी अच, उन सां गॾु रोटी खाईंदुमि। आज्ञा कीनी बेग बुलावहो, चलहो कन्या खिर गहर न लावहो। हाणे तव्हां देरि न कयो, जल्दी हलो। सुन कर सुता कयो तुम जाइय, भूपत को मोह विनय सुनाइय। सत्यवंती हथ जोड़े उन सिपाहीअ खे चयो, मुंहिंजी तरफ़ों मुंहिंजे पिता खे वेनती कयो, मैं नह अजहु की न स्नाना, नह पूजा शिव करी विधाना। मां अञा स्नान न कयो आहे ऐं शिव शंकर भॻवान जी पूजा बि न कई आहे। आप कृपा कर भोजन की जय, हमरे हित पित न ठहरी जय। तव्हां कृपा करे भोजन कयो, मुंहिंजे लाइ तव्हां इंतज़ार न कयो। होए प्रसन्न तुम भोजन खावो, हम भी पूजा कर डिग आवो। हाँ, पिता खे चइजो तव्हां भोजन कयो, मां स्नान करे पूजा करे जल्दी में जल्दी तव्हां वटि अचां थी। सुन प्रतिहार भूप पह आयो, हाथ जोड़ कर वचन सुनायो। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, राधे कृष्ण। सत्यवंती जे मुख मां इहा आज्ञा ॿुधी करे सिपाही राजा वटि आयो, अची करे सभु कथा ॿुधायई। स्वामी कन्या पूजा माही, अर्चन बिन इह आवत नाही। अञा उन अर्चना पूजा न कई आहे, स्नान करे अर्चना करे पूजा करे जल्दी ईंदी। नह आए अर्चन बिन सुता कर, जोर यह बिनती करी। अर्चना पूजा मज्जन ये संस्कृत शब्द आहिनि, ये शरीर खे पवित्र करण जा साधन आहिनि। स्नान शरीर खे पवित्र कंदो आहे ऐं पूजा मन खे पवित्र कंदी आहे। जीअं असां रोज़ 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 भोजन खाऊं था न, हा जा न चओ, जीअं रोज़ रोज़ असां स्नान कयूं था या नथा कयूं, तीअं रोज़ 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 नित नेम बि करणु खपे। भोजन जीअं रोज़ था खाऊं त भगवान जो भजन बि सिमरन बि रोज़ करणु खपे, उन सां मन पवित्र थींदो आहे। असां नेम ठाहींदा आहियूं कि स्नान करे भगवान खे मथो टेकींदासीं, पूजा कंदासीं, जेका बि प्रार्थना आहे उहा कंदासीं, पोइ भोजन खाईंदासीं। पर ध्यानु ॾिजो, कॾहिं कॾहिं बुख लॻंदी आहे, पोइ जल्दी 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 स्नान करे पूजा जेतिरी करणी आहे उनखे छॾे बसि थोरो ई करे हल बाबा भोजन खा। ईअं न, पूजा बि उअं ई कजे जीअं सिक सां भोजन था खाऊं, उहे सिक सां ओतिरी पूजा बि कजे। अगरि ॾाढी बुख थी लॻे त भले भोजन खाई पोइ कजे, पर जेको पंहिंजो नियम आहे उहो ज़रूरु पूरो कजे। जीअं कंहिंजो कंहिंजो नियम हूंदो आहे, जपजी साहिब जो पाठ करिणो आहे, स्नान करे जपजी साहिब जो पाठ करिणो आहे, पोइ भोजन खाइणो आहे। अगरि तव्हांजो ॾाढी बुख लॻी आहे, नथो पुॼे, त पोइ ईअं न कि थोरो सो ई बसि मथो टेके हलो खाऊं, न, पूरो कयो। नथा करे सघो त भोजन खाई पोइ पाठ करे वठो, नितनेम पूरो कयो, पर कयो ज़रूर।
जीअं इश्नान सां तन पवित्र थींदो आहे, तीअं भगवान जे नाम सां अंतश्करण शुद्ध थींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पित करिय भोजन आप हम कौं, ढील होए दुए तिन घरी। सिपाही अची करे सॼो सत्यवंतीअ जो चयल जवाब ॿुधायो। यह सुनत भूपत कुपत होए प्रतिहार प्रत आज्ञा दई। राजा खे क्रोध अची वियो। छाजे करे? छोकी ख़राब वातावरण में आयो हुयो। राजा खे क्रोध अची वियो। कंहिं ते क्रोध आयुसि? पंहिंजे ई धीअ ते, सत्यवंतीअ ते। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो कि असांजा पंहिंजा ई ॿार, घर जा ई ॿार, पंहिंजी औलाद कोई छोटी सी ग़लती कंदा आहिनि त उन्हनि ते असांखे ॾाढो क्रोध अची वेंदो आहे ऐं असां हिकु ॿ चमाट उन्हनि खे खींचे करे हणी छॾींदा आहियूं। जबकि उन ॿार जी एॾी वॾी ग़लती न हूंदी आहे जेतिरी असां जोर सां चमाट हईंसीं। कंहिं ॻाल्हि ते ॿार जवाबु ॾिनो, हिकदमि गुस्सो अची वियो। इन गुस्से जो कारण कोई पोइते हूंदो आहे। या त तव्हांजी ससु तव्हांखे दड़को ॾिनो आहे, उहा बाहि तव्हां पंहिंजे ॿार मां था कढो, या त तव्हांजे पतीअ तव्हांखे कुझु घटि वधि ॻाल्हायो आहे, उहो क्रोध तव्हां ॿार मां था कढो, या त ॿिए कंहिं तव्हांजे सखी सहेली कंहिं मिट माइट तव्हां सां ग़लति व्यवहार कयो आहे, उहो क्रोध तव्हां पंहिंजे ॿार मां था कढो। त इहा ग़लती न कयो। हिकु ॾाढी सुंदर कथा मधुसूदन बापू जी ॿुधाई। संत जेके आहिनि ॾाढा विद्वान, कल्याण वारा, बम्बई वारा, मधुसूदन बापू दामोदर भैया जा गुरु आहिनि। उन्हनि ॿुधाई भई पिता खाता पियो ठाहे वेठो, उन जो पुटु नंढो 5 साले जो अॻियां आयो, अची करे बीही रहियो, पापा 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 करणु लॻो। पिता पंहिंजे दुकान जा साल भर जा खाता हुया जेके ठाहे पियो। हिन वापारीअ ॾे हेतिरी रक़म आहे, हिन वापारीअ ॾे हेतिरी रक़म आहे, हिन वापारीअ ॾे हेतिरी रक़म आहे। अॻ में कंप्यूटर न हूंदा हुया, अॻे ज़माने में हथ सां ई खाता ठाहिणा पवंदा। खाता ठाहे चेक पियो करे, उते कलम पई हुई, कुदरती उते स्याहीअ जी बि शीशी पई हुई, त स्याही को खुलियल हुई। खाता अॻे जेके बि माण्हू ठाहींदा त स्याहीअ वारी पेन सां ठाहींदा, डॉट पेन इन या ॿियूं जेके अॼुकल्ह जूं पेनियूं हलनि थियूं हुननि सां न। स्याहीअ जी शीशी पई। 5 साल जे बालक छा कयो कि उते पापा पापा कंदे हथु लॻाईंदे स्याहीअ जी शीशीअ खे हथु लॻी वियो, खातनि ते पलटिजी वई स्याहीअ जी शीशी। तो खाता सभु मिटी विया, स्याही लॻी वई। साल भर जा खाता, कंहिंॾे केतिरी रक़म आहे उहा लिखियल हुई। हाणे उन पिता खे एॾो गुस्सो आयो, एॾो गुस्सो आयो, एॾो गुस्सो आयो, उन गुस्से में ने जोर सां चिल्लाए करे ऐं हिकु ई चमाट पंहिंजे पुट खे एॾी जोर सां खीचे करे कि 5 साले ॿार उते ई मरी वियो। हाणे ॿुधायो, उहो ॿार मरी त वियो, पोइ सभु घर में रोअण लॻा, पोइ मथे खे हथु ॾेई वेठा, पोइ सभई रोअण लॻा। कंहिंखे ख़बर न पई कि ॿारु कीअं मरियो। उन पति पत्नीअ खे ई ख़बर हुई, बसि उन जी माउ खे ख़बर पई कि मुंहिंजे पतीअ ई हिन खे धकु हयो। ॿियो कंहिंजो अगरि हत्या करे, खून करे त उनखे फांसीअ जी सज़ा मिली सघंदी आहे, उमिरि क़ैद जी सज़ा मिलंदी आहे। पर पंहिंजो ई ॿारु त ॿाहिरि कंहिंखे ख़बर बि न पई कि सज़ा मिले। कोई ॻाल्हि न थी, उनजो संस्कार थी वियो। उन खां पोइ हमेशह उहो भाई रोअंदो रहंदो। के संत पुछियो, भाई तूं एॾो दुखी, एॾो उदास छो रहंदो आहे? पुटु तुंहिंजो गुज़ारियो इहो त असांखे बि ख़बर आहे, पर भॻवानु तोखे ॿियो ॾींदो। पर तूं एॾो रोअणु, एॾो उदास थियणु, एॾो दुखी रहणु, संसार जा ॿिया बि कम आहिनि, उहे सभु कम कर। उन पंहिंजे गुरूअ खे, पंहिंजे संत खे उहा सची ॻाल्हि खोले करे ॿुधाई कि मुंहिंजो पुटु मुंहिंजे ई हथनि सां मरी वियो। मूंखे सरकार भले कोई सज़ा नथी ॾे, मूंखे पुलिस कोई सज़ा नथी ॾे, पर मुंहिंजी अंतर आत्मा त मूंखे रोज़ सज़ा थी ॾे। मां पंहिंजो पाण खे माफ़ करे नथो सघां। तॾहिं संतनि चयसि, ॾिसो तूं न मारियो आहे उनखे, तुंहिंजे अंदरि जेको राक्षस आहे, जेको शैतान आहे, जेके 5 चोर आहिनि, कहिड़ा? काम,
क्रोध लोभ मोह अहंकार, इन्हनि पंजनि मां क्रोध जागी वियो। ऐं क्रोध छो जागंदो आहे? जंहिंखे अहंकार हूंदो आहे उन खे क्रोध जागंदो आहे। अहंकार क्रोध जागाए छॾींदो आहे। क्रोध मां पोइ लड़ायूं थी वेंदियूं आहिनि, क्रोध मां झगड़ा थी वेंदा आहिनि, क्रोध मां फसाद थी वेंदा आहिनि। अगरि इहो दुश्मन असांजो अहंकार, ईगो, घमंड इहो न हुजे त पोइ क्रोध बिल्कुलु न जागे। क्रोध जागियो राजा खे कि मां राजा ऐं मूंखे जवाबु ॾिनो हिन। प्रभाव कहिड़ो हुयो? जेको गंदे वातावरण मां आयो। इन करे गंदे वातावरण में कॾहिं न रहो, शुद्ध वातावरण में रहो, सत्संग में रहो, वैकुंठ में रहो, नरक में न रहो। नरक स्वर्ग वैकुंठ इन संसार में ई अथव। भगवान वैकुंठ ई ठाहिया आहिनि, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, सत्संग जा डेरा, सत्संग जा घर, उहे स्वर्ग आहिनि, वैकुंठ आहिनि। उते वञो, उते वेहो। बाक़ी ॿियो संसार जा जेके बि मनोरंजन जा साधन आहिनि जंहिंमें असां ख़ुशि था थियूं, उहे नरक जा दरवाजा अथव। उते न वञो। पंहिंजे मन जो वातावरण ख़राबु न कयो त तव्हांखे 5 चोर कॾहिं बि न सताईंदा। चओ जय श्री कृष्ण। मैं लोकपाल समान भूपत देव कन्या जड़ भई। मां लोकपाल, लोकपाल माने सभिनी लोकनि खे पालण वारो। मां राजा ऐं ही जड़ बुद्धि छोकिरी मुंहिंजी मूंखे जवाबु ॾिनो अथई। दुराचारणी सुताय रथ चढ़ाए लय साथ। दुराचारणी आहे, हिन जो आचरण सही न आहे। हिन खे रथ ते चढ़ाए वठी वञो। काॾे? बन मह जो रोगी पिखियो दे आवो ते साथ। बन में हाणे जेको तव्हां रोगी ॾिसी आयो, ॿुधायो पिया न कोड़ में पियो आहे, उन खे वञी ॾेई अचो। आज्ञा भंग जो करी हमारी कवन काम यह मूढ़ कुमारी। हिन आज्ञा भंग कई आहे। मूंखे पसंदि न आहिनि आज्ञा भंग करण वारा माण्हू। मां राजा आहियां। बेग जाय कुष्टी को दीजे ले सुता को बिलम न की। जल्दी जल्दी वञी उन कोड़ीअ खे ॾेई अचो। सुन प्रतिहार हृदय डर पायो भूपत आगे शीस निवायो। इहा आज्ञा ॿुधी उहो सिपाही ॾकी वियो। राजा जे अॻियां सिर निवाए चवण लॻो, स्वामी यह कारज न कीजे निज कन्या कुष्टी न दीजे। हे स्वामी ईअं न कयो, ईअं न कयो। नाराज न थियो, शांत थियो। पंहिंजी न्याणी एॾी सुंदर राजकुमारी कोड़ीअ खे न ॾियो। खिम्या करिय कन्या अपराधो सुता अपराध न मानह साधु। न्याणीअ जो कॾहिं बि कोई बि ॾोहो अपराध दिलि में न रखबो आहे, उनखे कॾहिं सजा न ॾिबी आहे, उनखे धकु न हणिबो आहे। न्याणीअ खे कॾहिं बि धकु न हणणु खपे, कॾहिं बि न। पुट खे बि न हणणु खपे, कंहिं बि ॿारनि खे धकु न हणिजे, प्यार सां ई सम्झाइजे। पर न्याणीअ खे त बिल्कुलु चाहे केॾो बि नुक़सानु करे छॾे, केॾो बि नुक़सानु करे छॾे, उनखे कॾहिं धकु न हणणु खपे। गांइ खे कॾहिं धकु न हणणु खपे, केॾो बि कुझु बि खाई वञे। चओ जय श्री कृष्ण। पुटु आयो हिकु ॾींहुं कथा में। रोज़ु उन जो पिता ईंदो, काको बुज़ुर्ग, किराने जो दुकानदार। हिकु ॾींहुं सेण अची वियसि त सेणनि सां गॾु चांहि पाणी नाश्तो दुकान ते हले पियो। पुट खे चयईं, मुंहिंजे बदिरां ई तूं ई सेवा करे अचु, दरबार वञु, सत्संग में बीजांइ, सेवादारी हूंदे, सेवा समिति वारा चइजानि बाबा जे बदिले अॼु मां आयो आहियां। ठीकु आहे, वञ। हूंदे जयराम दास, धीरू, मन्नू तोखे क़बूल कंदे, वञजांइ, वञ। वियो। हाणे नयो ॿारु आयो हो, चयुसि भई तुंहिंजो पिता सेवा कंदो आहे, तूं उहा सेवा करे न सघंदे, तूं हल अंदरि सत्संग ॿुध, कोई कमु पियो त ॿुधाईंदासीं। वीचारो अंदरि अची वेठो, सत्संग में ॿुधई कि गांइ माता खे कॾहिं न मारणु खपे, न्याणीअ खे कॾहिं न मारणु खपे, चाहे उहे केॾो बि अपराध करे छॾनि। वापसि कथा पूरी थी, दुकान ते पहुतो,
दुकान ते पहुतो त पोइ काको हेॾे होॾे पंहिंजे दोस्तनि सां घुमण लाइ लथो। हाणे पुटु वेठो दुकान ते, काको थोरो राउंड लॻाइण वियो, भई बाज़ार जो हाल चाल छा आहे, असां वटि ग्राहकी घटि छो आहे, ॿियनि वटि वधीक छो आहे, ॾिसी अचां, पतो लॻाए अचां। सोसाइटीअ जे तरफ़ वियो, हेॾे वियो होॾे वियो। वापसि जंहिं महिल काको आयो त पुटु दुकान ते वेठो हुयो गद्दीअ ते मज़े सां, ऐं गांइ पंहिंजो हुनजे बोरे में आलुनि जा बोरा पिया ॿाहिरि, उहे खाए पई प्रेम सां। उहो परियों ई चिलाईंदो पियो अचे, गारियूं बि पियो ॾे पुट खे, अड़े गांइ खे हकले छॾण थो, अड़े गांइ खे हकले छॾण थो। वेझो आयो त हिकु ॿ लठ जोर सां गांइ खे हयईं, ऐं अचण सां ई ॿ टे गारियूं तेज तिखियूं गारियूं जेके हूंदियूं आहिनि सिंधी ॿोलीअ में, उहे गारियूं पुट खे ॾिनई। छोकी पीउ खे अधिकार हूंदो आहे, भले गारियूं ॾे, कोई ॻाल्हि न आहे। चईसि नालायक, तूं गांइ खे छो नथो हकले? चईं बाबा, अॼु ई तव्हां मूंखे सत्संग में मोकिलियो त सत्संग में संतनि ॿुधायो कि न्याणीअ खे ऐं गांइ खे कॾहिं न मारिजे, चाहे केॾो बि नुक़सानु करे छॾनि, भॻवानु उन जो ॾहूणो ॾींदो आहे। ऐं कार्तिक में त चवनि था लख गुना मिलंदो आहे। त मां चयमि हिकु बोरो बि सॼो गांइ माता खाए त ट्रक ईंदी नई, सॼी ट्रक अची वेंदी आलुनि जी। तव्हां रोज़ सत्संग में था वञो, तव्हांखे बाबा जन अहिड़ी कथा न ॿुधाई छा? अॼु त ॾाढी सुठी कथा ॿुधायूं। चई कथा छो ॿुधे, सेवा न कइजा? चई सेवादारी ॾाढा हुया, बीठा हुया, मूंखे चयो तूं कथा में ई वे। कथा में बि त कोई ॾिसणु अचे न, माण्हू वेठा आहिनि, न त ख़ाली लेडीज़ थी विया आहिनि, जेंट्स लभजनि ई कोन था। हल कथा में वे। त न्याणीअ खे ऐं गांइ खे कॾहिं न मारणु खपे। त मां चयुमि हिकु बोरो केॾी वॾी ॻाल्हि आहे, आलूअ जो गांइ माता खाए, ट्रक मिलंदी नई, विकिणंदासीं, लख गुना कमाई था चवनि कार्तिक में। मां त चवां थो ॿ टे बोरा आलूअ जा, दाल जा, चांवरनि जा दरबार बि मोकिलियो, संगत में भंडारो हलंदो, संगत खाईंदी, उन जो बि लख गुना मिलंदो। चवनि था संत, ऐं उन्हनि खे तव्हां ख़ुदि मञींदा आहियो, त उन्हनि जा वचन कूड़ा थोरी हूंदा, सचा हूंदा न। इन करे तव्हां त सिक्को विझंदा आहियो हिकु पेटीअ में, मूंखे 100 जो नोट हो त मां 100 जो नोट विझी आयुमि। मां चयुमि लख गुना संत चवनि था, 100 जो लख गुना घणो थियो? हा, 1 करोड़ थियो। हिकु सिक्को विधो त लख रुपया, तव्हां त हिकु सिक्को विझी ईंदा आहियो अरदास महिल। मूंखे नोट ई 100 जो हुयो, मूंखे सिक्का रखणु पसंदि ई न आहे, मां रखंदो ई न आहियां, 100 जो नोट ई विझी आयुमि। तॾहिं बि मूंखे ख़ुशी पई थिए कि संतनि अॼु चयो आहे लख गुना फल थो मिले, त मां हिकु सिक्को छो विझां दरबार में। चई सड़ी मूर्ख नालायक, अॻिते कॾहिं न वञजांइ तूं सत्संग में। सत्संग में जो वए उते सेवा तोखां कुझु न करायूं? चयूं हा करायूं सेवा। आख़िरीअ में जेके गिल्म हुया उहे चयूं छंड जोर सां वेड़े करे रख अंदरि। त हिकु ॿ सेवादारी हुया, माताऊं बि हुयूं, छंडनि पिया, गिल्म छंडे वेड़े दरबार में रखनि पिया। चई जीअं गिल्म छंडे वेड़े रखी अचबा आहिनि न, तीअं उतां जी कथा बि उते ई रखी अचबी आहे। हेॾे न खणी ईंदो कर, दुकान ते दुकानदारी कर, ठीकु सां। नालायक बेवकूफ़, ॿियूं वरी उहे ई तिखियूं ॻारियूं जेके ॿुधी न सघंदासीं, असां चई बि न सघंदासीं, असां त कॾहिं चयूं बि न आहिनि। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण। त इहो हाल आहे असांजो। असांखे क्रोध थो अची वञे, थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो थो अची वञे, पोइ पंहिंजे ई ॿारनि खे असां डांटियूं था, जेके गुलाब जे गुल वांगुरु आहिनि, उन्हनि खे प्रेम रूपी पाणी ॾेई करे सींचणो आहे, उनखे सिक सां सींचणो आहे। अॼुकल्ह जा ॿार जेके आहिनि उहे ॾाढा भागनि वारा अथव। जंहिं स्कूल में असां न पढ़ियासीं उन खां सुठे स्कूल में उहे पढ़नि था। जहिड़ा कपिड़ा असां न पाता हूंदासीं उन खां सुठा कपिड़ा उहे पाइनि था। जेके खिलौना असांखे खेॾण लाइ न मिलिया हूंदा, उन्हनि खां बि सुठा 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 खिलौना उन्हनि खे भॻवानु ॾिए थो असांजे ॿारनि खे। त उहे असां खां वधीक भागनि वारा आहिनि की न? हा जा न चओ।
त उन्हनि ॿारनि खे कॾहिं बि डांटियो न, धकु न हणो, गंदो लफ़्ज़ बि मुंहं मां न ॻाल्हायो, उन्हनि खे सिर्फ़ु प्यारु कयो, प्यारु कयो, प्यारु कयो, त तव्हांजा ॿार एॾा होनहार थींदा, एॾा होनहार थींदा कि हिन देश जो ऐं सिंधी समाज जो नालो रोशन कंदा। हाणे ठीकु आहे, हाणे ठीकु आहे। आशाराम बापू ईअं कंदा था, जंहिं महिल हुनखे ताड़ी वॼाराइणी हूंदी आहे पाण ई ताड़ी वॼंदी। हा, रथ चढ़ाए इहाँ मैं ल्याऊं, आज्ञा मान गहर नहलाऊं। हथ जोड़ी वेनती कई सिपाहीअ, मां तव्हांजी वरी आज्ञा वञी ॿुधाइनि तो, मां रथ ते वठी तो अचनि, तव्हां क्रोध न कयो, गुस्सो न कयो। रोगी प्रत देवन नह योगा, निंदा करहि सकल तुम लोगा। सॼो देश तव्हांजी निंदा कंदो। हा, ताते खिम्या कीजिए स्वामी, हम अनचर आज्ञा अनगामी। क्षमा कयो, क्षमा कयो, मां तव्हांजो नौकर आहियां, सिपाही आहियां, क्रोध न कयो। मूंखे चवणु न खपे तव्हांखे, तव्हां मुंहिंजा मालिक आहियो, पर मां हथ जोड़े नौकर तव्हांखे वेनती थो कयां कि मुंहिंजा प्रभु, मुंहिंजा स्वामी राजा साहिब, क्रोध न कयो, क्रोध न कयो। कह निरपमय मुख स्यों कयो, सो अब मिथ्या न होए। राजा चए थो न, मां राजा आहियां, मां जेको मुख मां वचन कढियो उहो कॾहिं बदिलजंदो न, पत्थर जी लकीर। जो निज बचन भंग करे, गत न पावत सो। मां चयो त चयो, हाणे भंग न कंदुमि। हा, जो को हिरलय वस्तु बिरानी, जिन गुर संतन आज्ञा मानी। हा, ब्राह्मण की आजीविका रही, बचन भंग अपना जो करही। अॻी वचन भंग न कंदा हुया, पाप मञींदा हुया, जेको वचन मुख मां कढियो उहो वचन पूरो करणो ई आहे। हा, महाघोर तुम नर कुज अहई, ता मैं पढ़हि कष्ट तर सही। महाघोर नरकन में पवणो पवंदो, पाप लॻंदो। ताते मैं यह बचन झुकी ना, यह कुष्टि कन्या प्रतिदीना। बस बार बार उहा ई ॻाल्हि पियो चए राजा, मां हाणे उहो कोढ़ी पती इनखे ॾेई छॾियो, हिनखे अर्पण करे छॾियो। हाणे मां पंहिंजे वचन तां भंग न थींदुमि, न हटंदुमि पंहिंजे वचन तां भंग करण सां ब्रह्म हत्या जो पाप लॻंदो आहे, नरकन में पवणो पवंदो आहे। शास्त्र वचन ईअं चवनि था, संतनि ईअं चयो आहे, इन करे मां पंहिंजो वचन भंग न कंदुमि। अपना कर्म भोग तह जाई, विधना यह सब रीत बनाई। जेको उन विधाता उन जे नसीब में लिखियो हूंदो उहो दुख सुख वञी भोगींदी। सुन धर्मज तब गयो प्रतिहारा, कन्या प्रति यह कीन उचारा। कथा ॿुधी करे युधिष्ठिर बि वाइड़ो थी वियो, हैरान थी वियो। पोइ छा थियो पिता मां, पोइ छा थियो? युधिष्ठिर, राजा जो जेको वचन निकितो न उहो ई करणो पियो सिपाहीअ खे। कन्या ॾे आयो, तुहि पित दीनो रोगी ताई, भूप क्रोप की कथा सुनाई। राजा तव्हां ते क्रोध कयो आहे, राजकुमारी तव्हांखे कोढ़ी पत्ती ॾिनो अथई। कुष्टि राज कुंवर बन माही, पिता की न अर्पण तुहि ताही। हा, तुहि ताहि अर्पण की न उठ कर, चलो वो तुम पति भयो। चयो अथई अॼु खां वठी उहो तुंहिंजो पति थी वियो, तोखे कोड़ीअ खे अर्पण कयो अथई। तुहि की न आज्ञा भंग ता कर, कुपित कुष्टि प्रति दयो। तूं जेका आज्ञा भंग कई, उन आज्ञा भंग करण जी तोखे इहा सजा तुंहिंजे पिता ॾिनी आहे। यह सुनत कन्या हरख होए तिह, दूत प्रत बोलत भई। ख़ुशि थी करे सत्यवंती उथी सिपाहीअ खे चवण लॻी, ले चलो हम कौं बेग तह, जो पिता यह आज्ञा दई। मुंहिंजे पिता जी आज्ञा मूंखे क़बूल आहे, मूंखे ओॾे वठी हलो। विधना जो मस्तक लिखियो,
कोई न मेटत ताहे। विधाता जेके मस्तक में लकीरूं लिखियनि उनखे कोई मिटाए नथो सघे। कर्म शुभाशुभ करत जन भुख फल निवृत नाहे। कर्म गति टारे नाही टरे, शुभ या अशुभ जेको भी कर्म कयल आहे उन जो फल असांखे भोगणो ई पवंदो आहे। असां रोअंदा आहियूं परंतु इहो ख़्यालु न ईंदो आहे कि शायदि पिछले जन्म में मुंहिंजो कोई अहिड़ो कमु कयल आहे जंहिंजे करे अॼु मूंखे हे दुख मिली रहियो आहे। चओ जय श्री कृष्ण। हमरे पिता दोष यह नाही, वर्तंत सब आज्ञा हर माही। इन ॻाल्हि में मुंहिंजे पिता जो भी कोई दोष न आहे। हरी इच्छा सां ई सॼो संसार हली रहियो आहे ऐं उन जे इच्छा खां बिना हिकु वण जो पत्तो भी न हिलंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। कीने हुते जो पूरब पापा, मैं ही अवश्य पाऊं संतापा। अगर मां कोई दोष कयो आहे, मां कोई ग़लती कई आहे त उनजी सजा मूंखे ई त भोगणी पवंदी। इस मह काहूं को नह दोसा, दुख सुख मैं बुध करहि संतोषा। दुख ऐं सुख में संतोष करण ही गुरमुख जो कर्तव्य आहे, फर्ज आहे। यह कह निकसी ग्रह ते बाह्य, मन नह की न शोक चिंता भय। हिकदम घर खां ॿाहिरि निकिती सत्यवंती, न मन में शोक न चिंता न भय। यद्यपि माता बर जो ताही, रथ चढ़ चली रही छिन नाही। उनजी माता खे ख़बर पई, राणीअ खे ख़बर पई, सत्यवंतीअ जी माता डुकंदी आई, न न ख़बरदार, तोखे कोई ज़रूरत न आहे वन में वञण जी, पाण ई मां सम्झायां थी तुंहिंजे पिता खे। परंतु सत्यवंती न रुकी, ॿाहिरि निकिरी आई। पुरते निकसी जबह कुमारी, हाहाकार करत नर नारी। काई भी बुरी ख़बर हूंदी आहे त जल्दी फैलिजी वेंदी आहे, सुठी ख़बर जल्दी न फैलिजंदी आहे। काथे सत्संग थियणो आहे जल्दी ख़बर न पवंदी, काथे कोई शुभ कार्य थियण वारो आहे जल्दी ख़बर न पवंदी। ऐं काई ग़लती थी वई कंहिंखों या कोई ग़लति ॻाल्हि थी वई, कोई बुरो समाचार आहे, उहो हिकदमि फैलिजी वेंदी आहे ख़बर। सॼे देश में ख़बर फैलिजी वई कि राजा सत्यवंतीअ खे घर खां कढी छॾियो आहे, त उनजी प्रजा उनखे ॾाढो प्यारु कंदी हुई। उहे हाहाकार करण लॻा, रोअण लॻा ऐं राजा खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा। गिर गिर माए भयो पुरुषोका, रुदन करत लागे बहुलोका। केतिरा त प्रजाजन रोअण लॻा, जिन जो सत्यवंती ख़्यालु रखंदी, जिन जी पालना कंदी, जिन सां उनजो सिक प्रेम हो, उहे माण्हू रोअण लॻा। भूपत को सब करहि धिकारा, अस सत्यवंती दीन निकारा। राजा के धिक्कार करण लॻा, घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻा कि एॾी सुंदर कन्या खे उन कोड़ीअ सां तो शादी कराए। यह अभिमानी भूप बड़, जिह विचार कछ नाहे। राजा अभिमानी आहे, इनखे वीचार आहे ई कोन। जिह अस सत्यवंती सुता, भेजी कुष्टि पाहे। अहिड़ी सत्यवंती न्याणी जंगल में उहो भी कोड़ीअ खे तो अर्पण करे। तब प्रतिहार सुतालय साथा, बन पहुंचाए निवायो माथा। उनखे उते वठी आया, जाते कोड़ीअ खे ॾिसी विया हुया, उते पहुचाए करे सिपाहीअ सत्यवंतीअ खे नमस्कार कयो। हे देवी आज्ञा मुह दीजे, तुम निवास इस बन मह कीजय। मांखे हाणे आज्ञा ॾियो, हे ही तव्हांजो निवास आहे, हाणे हे जंगल ई तव्हांजो घर आहे, हे बन ई तव्हांजे लाइ निवास स्थान आहे ऐं ही जेको बीमार राजकुमार पियो आहे इहो तव्हांजो पति अथव। चओ जय श्री कृष्ण। उतरी रथ ते मन सुख मानी, जावो गृह भ्राता सुख दानी। पंहिंजे सिपाहीअ खे चवण लॻी, हे भ्राता तूं शोक न कर,
तूं सुख सां घर वञ, पहुची करे उन्हनि खे समाचार ॿुधाइजांइ। कहिड़ो? क्रोध युक्त जो हमरो ताता, तां कह कही मोर कुशलाता। मुंहिंजो पिता क्रोध में भरियल हूंदो, उनखे वञी करे मुंहिंजी कुशलता ॿुधाइजांइ। यह मुह विनय सुनाई ताही, सुखी बसों मैं या बन माही। मुंहिंजी वेनती उनखे ॿुधाइजांइ, उन मुंहिंजी प्रणाम उनखे चइजांइ, हथ जोड़े मुंहिंजी जय श्री कृष्ण चइजांसि। चइजांइ मुंहिंजे पिता खे कि मुंहिंजी बिल्कुलु चिंता न कजो, मां हिते बिल्कुलु ख़ुशि रहंदमि। ऐं इहो हर न्याणीअ जो कर्तव्य आहे, जंहिंजी शादी थिए पंहिंजे माता पिता खे ईअं चवे कि मां पंहिंजे पतीअ सां, पंहिंजे पतीअ जे घर में, पंहिंजे असली घर में ख़ुशि रहंदमि, तव्हां चिंता न कजो। पंहिंजे माता पिता खे कंहिं बि प्रकार जो कोई दुख सावरनि जो न ॿुधाए। इहो कर्तव्य आहे, फर्ज़ु आहे न्याणीअ जो कि पंहिंजे सावरनि में जेका बि हालति आहे, जेका बि परिस्थिति आहे, जीअं बि आहे, पंहिंजे माता पिता खे ॿुधाए, उन्हनि खे दुखी न करे, उन्हनि खे हमेशह ख़ुशि रखे कि मां बिल्कुलु ख़ुशि आहियां, मां राणी आहियां, मां राज थी माणियां, तव्हां मुंहिंजी काई चिंता न कजो। चओ जय श्री कृष्ण। पूरब जन्म हम सुता तुम्हारी, आगे हो वह तोर कुमारी। चो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हा संगत नवे ताईं हलंदव कथा, वेही सघंदव? हा चओ था वेही न सघंदव, बीह करे पहिरियों प्रार्थना कयो, सभु बीह करे प्रार्थना कयो। हा कढी ॾे माइक मिली। हे जेको नरम गद्दो आहे न, मूंखे हिन सां पाण तकलीफ़ थी थिए। आओ श्याम जी कन्हैया नंद लाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। आओ श्याम जी कन्हैया नंद लाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। यो कहो आओ श्याम जी कन्हैया नंद लाल जी, मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी। आओ श्याम जी कन्हैया नंद लाल, प्राणों से प्यारे गोपाल जी। हे मोर मुकुट वाले प्रीतम, दासी की ओर निहार जरा। हे मोर मुकुट वाले प्रीतम, दासी की ओर निहार जरा। तेरे द्वार पड़े युग बीत गए, तेरे द्वार पड़े युग बीत गए। साहिबो कब होगी कृपा ये बता दे जरा, कब होगी कृपा ये बता दे। ताड़ी बजायो। गोविंद गोविंद गोपाल नंद लाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंद लाल। गोविंद गोविंद गोपाल, जोड़ता ताड़ी जोड़ता। गोविंद गोविंद गोपाल नंद लाल, हे 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 गोपाल। वाह भाई वाह। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल। गोविंद गोविंद
गोपाल नंद लाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद लाल। हे मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे। ओ मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे। ओ मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे। ओ मैं तो भूल गई सत्यवती विजय, पिया का घर प्यारा लगे। बाबुल याने पिता, पिताजी घर में तो महल होया, सुख होया, ऐं पतीअ जे घर में जंगल आ। सत्यवंती थी चए पतीअ जो घर तो जंगल में आ, ऐं पतीअ खे कोई सुख न आहे, न कोई हिते पलंग आहिनि, न कोई हिते विहाणा आहिनि, न कोई हिते सुंदर वस्त्र आहिनि, न कोई हार सिंगार आहिनि, न सोन चांदी आ। पर ओ कोई मैके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे। हो कोई मैके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे। स्त्री जे लाइ पति को मथे ॿियो कोई भगवान कोन्हे, चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। स्त्रीअ जे लाइ पतीअ खां मथे ॿियो कोई संत महात्मा बि न आहे। स्त्रीअ जे लाइ पतीअ खां मथे ॿियो कुझु बि कोन्हे, कोई सुख बि कोन्हे। ॿिया सभु सुख हिकु पासे, उन जो पति हिकु पासे आहे। ओ कोई मैके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे। हो कोई मैके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे। भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे। हो मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे। तव्हां बि सावरे वञो त कॾहिं फोन ई न कजो पंहिंजे मम्मी पप्पा खे, न कॾहिं कुझु चइजो। कॾहिं फोन कजोनि जॾहिं तव्हांजे घर में कृष्ण भॻवानु अचे, जॾहिं तव्हांजे घर में बाल गोपाल अचे, पोइ फोन कजोनि। हा खणी अचो मिठाइयूं, खणी अचो वॻा, खणी अचो चोला। वरी जॾहिं उन जो मुनणु लहे त फोन कजोनि, हलो मुनणु तो लहे दरिया शाह ते या अठे खूह ते या दरबार में, अचो वरी खणी अचो। ख़ुशी ख़ुशीअ जा फ़ोन कजो। पंहिंजे माता पिता खे थोरी थोरी दुखनि जी, परेशानी जी, टेंशन जी ॻाल्हि न ॿुधाइजो, त उहे वीचारा निश्चिंत हूंदा, असांजी न्याणी सुखी आहे, पहलवान थियो, मजबूत थियो, पंहिंजी ख़ुशी बांटियो, ख़ुशी बांटियो सभिनि खे, दुख न बांटियो, कष्ट पीड़ा उहे सहन कयो। हाँ तव्हां धरती माता जो रूप आहियो, न्याणियूं जेके आहिनि धरती माता जो रूप आहियो। कॾहिं धरती माता चयो आहे कि मूंखे एॾो खोटनि था, नींहं था ठाहिनि, कोई बावलियूं खूह तलाव था ठाहिनि, 300 फुट हेठि बोर था कनि, या अनेक प्रकार जा रोड था ठाहिनि, काथे कहिड़ो कार्य थो हले, काथे कहिड़ो, काथे गंदगी था कनि, काथे गटर था ठाहिनि गंदगीअ जा। कॾहिं धरती माता फरियाद कई आहे छा? न। त स्त्री धरती माता जो रूप आहे। सत्यवंती पंहिंजे पतीअ सां ख़ुशि आहे ऐं सेवा थी करे, वन में रही करे बि चवे थी मां राणी आहियां। राणी सीता जंहिं महिल वन में हुई, उन जा माता पिता उते आया त अखियुनि में पाणी अचियुसि माता पिता खे ॾिसी। माता पिता पुछण लॻसि, तूं राणी कॾहिं, तूं धरतीअ ते पेर न रखियो सीता, तूं हिते शादी करे ऐं जंगल में आई आहे, उहो बि 14 साल था चवनि रहंदी। हा त सीता कीअं रहंदी? असांजो त मन ई उदास थी वियो, दुखी थी वियो। माता रोअण लॻी, बार बार पिता जनक बि रोअण लॻो पंहिंजी न्याणीअ खे, उहो बि साधु भेष में ॾिसी, संत भेष में, राजकुमारी हुई सीता। चवे थी पिता मां त ब्रह्मा देवता खे, विधाता खे प्रार्थना थी कयां कि मूंखे जन्म जन्म में पतीअ जे रूप में राम मिले। मां कॾहिं दुखी न आहियां,
मां त ईअं थी चाहियां कि मूंखे हर जन्म में राम मिले। अरे 14 साल छा, भले सॼी जिंदगी मूंखे जंगल में गुजारणी पवे, पोइ छा आहे? पतीअ सां गॾु त जंगल में बि मूंखे आनंद आहे, पतीअ सां गॾु त मूंखे वन में बि राजाईअ खां बि वधीक सुख आहे। चओ जय श्री कृष्ण। इहो स्त्री धर्म आहे, इहो असांजे हिंदुस्तान जो धर्म आहे, इहो भारत जो धर्म आहे, इहो असांजे वेदनि शास्त्रनि जो धर्म आहे कि स्त्री ईअं पंहिंजे पतीअ जे घर खे पंहिंजो घर सम्झे। चओ जय श्री कृष्ण। हा, हरे कृष्ण हरे कृष्ण। याहि जन्म में तुम्हारी होई, तुम पर दोष न मानहु कोई। तव्हांजो कोई दोष न आहे हिन जन्म में, त मां तव्हांजी न्याणी आहियां। पर भगवान खे चए थी, उहा बि सीता माता वांगुरु प्रार्थना थी करे कि हर जन्म में मां शल तव्हांजी न्याणी बणिजा, तव्हांजी धीअ बणिजा, तव्हांजी पुत्री बणिजा। पिता सुता पर सदा कृपाला, यह होई इंछानंद लाला। पिता त पंहिंजे न्याणीअ जो सदाई भलो चाहींदो आहे। नंद लाल इंछा होए, मेट न कोई सब जन भोगही। नंदलाल जी हरिय जी इहा इंछा हूंदी ऐं उन जी इंछा खे कोई मिटाए नथो सघे। उन जी आज्ञा पालन करणी पवंदी, उहो भोगणो ई पवंदो, दुख चाहे सुख। प्रतिहार इसह प्रकार पितह उचार, त्यागहु सो गही। सत्यवंती चेती, हे मुंहिंजा भाउ, हे प्रतिहार, हे सिपाही, मुंहिंजे पिता खे इहो न्यापो ॾिजो कि शोक न करे। पुन मात कौं इस रीत कर, बहु प्रीत मुझ उरते कहिय। मुंहिंजे माता खे बि मुंहिंजो प्यार ॾिजो, सिक ॾिजो। मैं रहो भरता संग, बहुत उमंग तुम दुख ना लहिय। मां पंहिंजे पतीअ सां ख़ुशि रहंदमि, तव्हां मुंहिंजी काई चिंता न कजो। मनहि विखाद न मानियो, मोहे आनंद बन माहे। मूंखे हिते आनंद ई आनंद आहे। सुहृद सजन पुर लोक सब, धीरज देवहु ताहि। मुंहिंजे सॼे नगर वासियुनि खे, देश वासियुनि खे धीरज ॾिजाए। सुन कर अस कन्या की बाणी, पुन प्रतिहार विनय यह ठानी। अहिड़ी मधुर वाणी सत्यवंतीअ जी ॿुधी प्रतिहार सिपाही जेको वज़ीर हुयो राजा जो, उहो छा थो चवे? हे देवी यह बन भयकारी, फिर सिंह व्याघर बन सारी। हे देवी सत्यवंती, हे बन त ॾाढो भयानक आहे, हिते भयानक जानवर बि हूंदा आहिनि। तुमरा धर्म तोहे रखवाला, दीन दयाल सद करे समाला। परंतु जाते कोई रक्षा न कंदो आहे, उते असांजी धर्म रक्षा कंदो आहे। धर्म तुंहिंजी रक्षा कंदो। अस कर निमिषकार तेह कीना, रथ चढ़ मथुरा मार गुलीना। रथ ते चढ़ी करे मथुरा हलियो। सत्यवती भरता डिग आई, देखी देह विकल कृसताई। पंहिंजे पतीअ जे वेझो आई सत्यवंती, उन जी देह ॾिसण लॻी, भई केतिरो त कष्ट आहे, कीअं ई शरीर मुंहिंजे पतीअ जो शरीर त ॾिसण ई नथो अचे। हा, श्रोणत पूय लिपत व्याकुल तन, जानू जंघा पाद कर भंगन। सॼो शरीर क्षीण लॻो पियो आहे ऐं सॼो शरीर कष्ट में आहे, पीड़ा में आहे। एॾी पीड़ा, एॾो कष्ट, एॾो दुख। हे भगवान, असस देख निज वस्त्र उतारी, पूंजी निज कर देह सुसारी। पंहिंजा जेके वस्त्र हुयसि, उहे वस्त्र फाड़े नंढा नंढा टुकड़ा करे उन सां उन जी देह सॼी साफ़ कयईं। पान ग्रहण की इच्छा लागी, ढूंढन अगन चली भय त्यागी। पाणी ग्रहण यानी अग्नि साक्षी करे ऐं विवाह करण जी
इच्छा थियसि त अग्नि ॻोल्हण लॻी। अग्नि काथे मिले? आसपास। हा। गई आश्रम एक मुनि के, मेधा तिथ तिह नाम। उतों काफ़ी दूर वञिणो पियुसि। उते मेधा तिथि ऋषिअ जो आश्रम हो। उते धुओं निकिरे पियो। त धुओं जातो नज़र पियो अचे त उते ज़रूरु अग्नि हूंदी। उते पहुती त उते हवन पियो हले, यज्ञ पियो थिए। अगन होत्र करता पिख्यो, सिर कर की न प्रणाम। नमस्कार कई, मथो धरतीअ ते रखी, मथो टेके प्रणाम कई। कुंवर पेख बिसम मुन पाई, पूछो हे सुंदर कह आई। महात्मा जने ॾिठो त हैरान थी विया कि अकेली स्त्री हेॾे भयानक जंगल में, बेटा तूं हिते कीअं आई आहीं? कहिड़े कम सां आई आहीं? अकेली कीअं आई आहीं? काकी सुता कहिय निज नामा, किम आई एह हमरे ठामा। ऐं लॻे बि तूं राजकुमारी थी, कंहिंजी पुत्री आहीं? हिते कहिड़े कम सां आई आहीं हेॾे भयानक जंगल में? यह निर्जन बनवत भयकारी, तुम अकेल किम फिरत कुमारी। हेड़े भयानक जंगल में तूं अकेली कीअं पहुती आहीं? सुन सुखदायक मुनि के बैना, बोली कन्या धर मन चैना। अहिड़ा मिठा वचन उन्हनि संतनि जा ॿुधी करे ऐं राजकुमारी उन्हनि खे जवाबु ॾिनो। स्वामी भूप चंद्रोदय नामा, तिह कन्या मथुरापुर धामा। मथुरापुरीअ जा राजा चंद्र उदय, उन्हनि जी मां कन्या आहियां। सत्यवंती है नाम हमारा, पिता क्रोप कर दीनन कारा। सत्यवंती मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजे पिता मूंखे हिन वन में मोकिलियो आहे। बन रोगी तिह अर्पण कीना, तास पान ग्रहण मन लीना। मूंखे उन्हनि जेको पति अर्पण कयो आहे उन सां विवाह करिणो आहे। उन्हनि खे शरीर में ॾाढो कष्ट आहे ऐं पाणी ग्रहण करण लाइ मूंखे अग्नि खपे। अग्नि साक्षी करण सां ही विवाह संपन्न थींदो आहे। इन करे मां तव्हां खां अग्नि वठण आई आहियां। अगन ढूंढने हित इह आई, सो मुन मोहिंदी जय सुखदाई। मां तव्हां खां अग्नि वठण आई आहियां। हे मुनिनाथ संत जी, मूंखे कृपा करे पंहिंजे ने हवन कुंड मां थोरी सी अग्नि ॾियो। सुखदाय मुन दी जय अगन शुभ लगन आज दिवस अहे। अॼु शुभ लगन आहे, शुभ ॾींहुं आहे। मैं करहूं साक्षी देव गिरहूं पाण, यह मोह मन चहे। मां देवताउनि खे अग्निअ खे साक्षी करे पंहिंजे पतीअ सां शादी कंदुमि। यह सुनत मुन बहु प्रसन्न होए, तिह होत्र ते अग्नि दई। महात्मा ॾाढो प्रसन्न थिया। उन जी पूरी ॻाल्हि ॿुधी करे पंहिंजे हवन कुंड मां खूब लकड़ियूं कढी उन खे अग्नि ॾिनो। लय प्रसन्न होए निवाए, सिर मुन पास पत प्रापत भई। उन देवीअ खे आशीर्वाद बि ॾिनो। अग्नि खणी पतीअ वटि आई। प्रसन्न होए पत कौं कहो, लीनी अगन जलाए। अग्नि उते ॿारे करे ऐं पंहिंजे पतीअ खे प्रसन्न थी ख़ुशीअ में चवण लॻी, पान ग्रहण मोह कीजिए, राजकुंवर चितलाए। हे राजकुमार जी, तव्हां मूंखे स्वीकार कयो, क़बूल कयो। पिता मोह तुह अर्पण कीना, सुभग लगन भल अब मोह चीना। मुंहिंजे पिता मुंहिंजी बाह तव्हांखे अर्पण कई आहे। तां कर पान ग्रहण झट कीजे, हमरी विनय मान यह लीजे। अॼु शुभ ॾींहुं आहे, शुभ लगन आहे। इहा मुंहिंजी वेनती स्वीकार कयो। कहे ऋतु प्रण सुन हे प्यारी, मैं अति दुखी ब्याहु कस नारी। ऋतुपर्ण राजकुमार चवण लॻो, हे देवी, मां एॾो दुखी ऐं मुंहिंजी तो इहा हालत ॾिसे थी, मां अहिड़ी हालत में शादीअ जे विवाह जे योग्य त न आहियां। कुष्ठ रोग तन श्रोणत सरवंत,
अति दुर्गंध भयो यह पर्वत। मुंहिंजे त कोई वेझो बि न अची सघंदो आहे। एॾो दुर्गंध सां हे पर्वत ते बन भरिजी विया कि हितां जा जानवर बि सभु भॼी विया आहिनि। हा, टुटत गलत सब तन के अंगा, आयो आदत भी मोह भंगा। मुंहिंजो शरीर त सॼो ॻरियल आहे, रोग में भरियल, ऐं मां त ठीक सां ॻाल्हाए बि नथो सघां। का सुख पावैगी बर मुझको, करो अवर पत आज्ञा तुझको। ऐं मूंसां शादी करे, मूंसां विवाह करे, पाणी ग्रहण करे, तूं कहिड़ो सुख पाईंदीअ? इन करे मां ई तोखे चवां थो हथ जोड़े कि तूं भले ॿियो कंहिंसां वञी शादी कर। सुन कर कुंवर विनय उचारी, हमरो तुम भरता सुखकारी। राजकुमारी सत्यवंती चयो, न, मुंहिंजे पिता मुख मों कढियो वचन त मुंहिंजे लाइ तव्हां ई मुंहिंजा पति आहियो, ऐं दुख सुख मूंखे कोई उन सां फ़र्क़ु न आहे। मुंहिंजे लाइ तव्हां सुखदायक आहियो। शंकर हरि सम तुम मोह आहूं, तुम ते सकल कल्याण लहूं। शिव शंकर भोलेनाथ जो वरदान मिलियल आहे। इहो इन खे चइबो आहे विश्वास। भई मूंखे विश्वास आहे न, सभु ॻाल्हि ठीकु थी वेंदी, सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो। मूंखे भोलेनाथ ते विश्वास आहे। मूंखे जेको वरदान मिलियल आहे उन ते मूंखे विश्वास आहे। असांखे विश्वास कहिड़ी ॻाल्हि ते ईंदो आहे? चओ जय श्री कृष्ण। असांखे विश्वास ईंदो आहे जेका ॻाल्हि असां अखियुनि सां ॾिसंदा आहियूं। चवंदा आहिनि न, अखियुनि सां ॾिसी पोइ विश्वास कजे, त अखियुनि ते बि न, मूंखे त उन मुंहिंजे मालिक जे वचननि ते विश्वास आहे। अखियुनि सां त ॾिसण थो अचे कि पति कोड़ी आहे, ऐं पति पाण थो चए कि भई तूं ॿिए कंहिंसां शादी कर, छो कि मूं मां त तोखे सुख मिलण जी त कोई उमेद ई न आहे। मां त कंहिं लाइक़ु ई न आहियां त तूं मूंसां शादी करे कहिड़ो सुख पाईंदीअ। परंतु जंहिंखे पंहिंजे भॻवान ते विश्वास आहे, पंहिंजे सतगुरु ते विश्वास आहे, उन जे वचननि ते विश्वास आहे, त पोइ उहे विश्वास रखंदा आहिनि। साम्हूं अखियुनि सां भले कुझु बि ॾिसणु अचे, अखियुनि जे ॾिठल ते बि उहे विश्वास न कंदा आहिनि। कननि जे ॿुधल ते असां मूर्ख माण्हू विश्वास कंदा आहियूं। कननि सां काई ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, कंहिंजी निंदा ॿुधंदा आहियूं, कंहिंजी बुराई ॿुधंदा आहियूं, उन ते विश्वास कंदा आहियूं कि हा मां इहा ॻाल्हि कननि सां ॿुधी। ऐं हिन मीडिया खे त वरी अहिड़ी ताक़त आहे कि ईअं न कि ॿुधी त ॿुधी ठीकु आहे, न, वरी ॿिए खे ॿुधाइणी आहे। वरी उनखे चवणो आहे कंहिंखे न ॿुधाइजांइ, मां तोखे थी ॿुधायां बसि। वरी उहा ॿिए खे चवंदी सहेलीअ खे, कंहिंखे न ॿुधाइजांइ, मां बसि तोखे थी ॿुधायां। हाणे सॼी चकरभाटा में उहा ॻाल्हि ख़बर पइजी 8 नंबरनि में, पर सभिनी हिक ॿिए खे चई छॾियो कंहिंखे न ॿुधाइजांइ, मां बसि तोखे थी ॿुधायां। 8 खूहनि में ख़बर पइजी वई। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण। असां कननि जी ॿुधल ॻाल्हि ते विश्वास करे उहा फैलाए बि छॾींदा आहियूं। सत्यवंती चए थी मूंखे कननि जे ॿुधल ते बि विश्वास न आहे, अखियुनि जे ॾिठल ते बि विश्वास न आहे। भले मूंखे लॻे थो तव्हां कोड़ी आहियो, पर मूंखे मुंहिंजे भॻवान ते विश्वास आहे कि मुंहिंजो भॻवान मुंहिंजे लाइ जेको कंदो सुठो ई कंदो, सुठो ई कंदो, सुठो ई कंदो, भलो ई कंदो। हाणे हर हर बाजो न भॼी पए असांजो। जंहिं महिल सुठी ॻाल्हि चवणी पवंदी ठगा बाजे खे धक। चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। चओ राधे कृष्ण, हरे कृष्ण। भगवान भोलेनाथ ते विश्वास आहे, शिव शंकर ते विश्वास आहे, उन जे वचननि ते विश्वास आहे त उहो मुंहिंजे लाइ सुठो ई कंदो, बुरो न कंदो, ग़लति न कंदो। सभु सुख मूंखे तव्हां मां ई मिलंदा। चओ जय श्री कृष्ण। आज्ञाकारी रहूं मैं, टहल करूं मन लाए। मां सेवा कंदमि तव्हांजी, तव्हांजा दुख हिकु ॾींहुं दूरि थी वेंदा ऐं सभु सुठो थींदो, सभु भलो थींदो। इहा आहे पॉजिटिव सोच। असांजी सोच पॉजिटिव हुजणु खपे, असांजी सोच सकारात्मक हुजणु खपे।
असां जेको बि सोचूं त भलो 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 सोचूं। गुरु ग्रंथ साहिब में गुरु अमरदास साहिब लिखनि था भलो 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 ही है रे। अरे तुझो भलो थींदो भलो थींदो भलो थींदो भलो थींदो, घबरा न। सभु सुठो थींदो सुठो थींदो सुठो थींदो। तू छो थो घबराए? हा, तू घबराए न। वो असां भजन गायो आहे न, मन ना कर सोच विचार गुरु तेरा राखा है। मन ना कर सोच विचार गुरु तेरा राखा है। प्यारे उसनु कदे न विसार गुरु तेरा राखा है। ओ प्यारे उसनु कदे न विसार गुरु तेरा राखा है। हाँ गुरु तेरा राखा साईं तेरा राखा। 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 उसनु कदे न विसार गुरु तेरा राखा है। ओ प्यारे उसनु कदे न विसार गुरु तेरा राखा है। और रखिए भरोसा गुरु ते मन में। रखिए भरोसा गुरु ते मन में। छड़ दुनिया के झूठे सपने। छड़ दुनिया के झूठे सपने। तू अपनी मन नु मान गुरु तेरा राखा है। तो अपने मन नु आहा, गुरु तेरा राखा है। मन ना कर सोच विचार गुरु तेरा राखा है। मन ना कर सोच विचार गुरु तेरा राखा है। इहो ब्रह्म ज्ञान आ, इहो ब्रह्म ज्ञान आ कि तू चिंताऊं छॾ, भरोसो रख, सतगुरु ते भरोसो रख, भगवान ते भरोसो रख, साईं ते भरोसो रख। तुंहिंजा सभु दुख मिटी वेंदा, संसार जा सभु सुख तोखे मिलंदा। हा, पान ग्रहण की जय अबहें हे भरता सुखदाए। हे मुंहिंजा पति देव, हे मुंहिंजा भरतार, हे मुंहिंजा नाथ, हे मुंहिंजा स्वामी, तव्हां हाणे मूंसां विवाह कयो। इस प्रकार भरतह प्रसन्न करे साक्षी रूप की न अग्नि धरे। अग्नि साक्षी करे पंहिंजी पतीअ खे पाण सां हथियालो ॿधी ऐं विवाह कयईं। पान ग्रहण की नो तेह बाला आए सकल देव तत्काला। जॾहिं बि शादी थींदी आहे, कंहिंजी बि शादी थिए, अग्नि ॿरी, अग्नि साक्षी थी त चारों तरफ़ देवी देवता सूक्ष्म रूप में अची वेंदा आहिनि। असांजे हिंदू धर्म में ईअं अग्नि साक्षी सां उहे अची आसीसा ॾींदा आहिनि। इन करे शादी असांजे हिंदू रीतीअ सां थियणु खपे। ॿियनि तरीक़नि सां शादी करणु ग़लति अथव। असांजो जेको पंहिंजो धर्म आहे, असांखे उन धर्म सां शादी करणु खपे। भले कोर्ट मैरिज कंदा आहिनि कोई ॿार, भले कोई ॿार लव मैरिज कंदा आहिनि, पर उन खां पोइ बि अग्नि साक्षी करे उहे फेरा ज़रूरु पाइणु खपनि। चओ जय श्री कृष्ण। ब्रह्मा विष्णु रुद्र मुनि आए आशीर्वाद दीन सुख पाए। ब्रह्मा विष्णु महेश उते आया, सभु देवताऊं आया, उन्हनि आशीर्वाद ॾिनी जोड़े खे। हम साक्षी सब यह पति तेरो तुम्हारे सब सुख पाए घनेरो। असां साक्षी आहियूं, अॼु खां वठी हे तुंहिंजो पति थियो। अंतर ध्यान भये सब देवा करन लगी भरता की सेवा। बस एतिरी आशीर्वाद ॾेई वरी उहे अंतर ध्यान थी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हा, तन मर्दन कर कंत नवावे भूखन बसन शरीर बनावे। रोज रोज सेवा में लगी वही सत्यवंती। कंद मूल फल सुंदर ल्याई
निज कर भर तह बैठ खवाई। बार बार उन जी शरीर जी सफ़ाई करण, बार बार सेवा करण, बार बार मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करण, ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं करण। हिक नर्स जो इहो कमु हूंदो आहे, तॾहिं मरीज अस्पताल में जल्दी ठीक थी वेंदा अथव। जेके सिस्टर उते हूंदियूं आहिनि उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे कि मुस्कुराए करे मरीज जी सेवा करण, जंहिंसां उनखे प्रसन्नता मिले, ख़ुशी मिले। ईअं पई सेवा करे, ईअं पई सेवा करे जीअं नौकराणी कोई सेवा कंदी आहे। बार बार गंदगी साफ़ करण, रोग साफ़ करण, सुठा सुठा कंद मूल फल मेवा बन मां खणी अची पंहिंजी पतीअ खे उन्हनि जो रस पई पीआरे, उहे फल पई खाराए। चओ जय श्री कृष्ण। पूंजे छिन छिन मह पति को तन, लाग्यो 8 जाम सेवा मन। हिकु असांजो चकरबाटा जो सेवादारी अलाए कहिड़े कारण सां उनखे कुझु ॾींहं हॉस्पिटल में रहणो पियो। हॉस्पिटल AC, रूम AC, ॾाढो सुठो। वापसि ई न पियो अचे। अरे भाई ठीकु थी वियो हाणे त हल न। न न हिते बढ़िया आहे, हिते ॾाढो सुठो आहे, ॾाढो ख़्यालु था रखनि सभु। घर में कोई ख़्याल ई न रखंदो आहे बाबा, घर में पुछंदा ई न आहिनि। हिते हर हर जूस था पीआरनि, हर हर टेबलेट ॾियनि था, त बि मुस्कुराए करे। अरे मैं मुस्कुराए ॾियनि था टेबलेट, त उहे अंदरि त केॾी गरम हूंदियूं आहिनि, वात ख़राब। चईनि न, वरी पोइ मथां कुझु न कुझु जूस ॾींदा आहिनि, ग्लूकोस ॾींदा आहिनि। ॾाढो सुठो थो लॻे हिते। अञा मां 8-10 ॾींहं अञा रहां, पूरो फ़ाइदो थी वञे, पोइ चकरबाटा ईंदा। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। हा। 14 बरस व्यतीत भय, भरता सेवा मां। साध संगत जी 14 साल उन पतीअ जी सेवा कंदे कंदे, बिना सुख जे, सिर्फ़ सेवा कंदे कंदे 14 साल गुज़रिया। दीनानाथ कृपायतन, घाल गवावत ना। इनखे चइबो आहे सबूरी। सबूरी ऐं चवनि था दीनानाथ कृपा यतन। भगवान जेको आहे कंहिंजी बि सेवा, कंहिंजी बि सेवा ऐं कंहिंजी बि करे, ज़रूरी न आहे कि दरबार जी करे या संतनि जी करे, कंहिंजी बि करे, कंहिंजी बि करे, कंहिंजी बि सेवा करे, सेवा कॾहिं अजाई न वेंदी आहे। गुरु नानक चवनि था जिन सेविया तिन पाया मान। हा। अच्छा। इत सिरि तुलसी विरत के, फल को द्वितीय अध्याय। वक्ता धनु राम कहे, सुनत सर्व अघ जाए। तुलसी महात्म जो ॿियो अध्याय पूरन थियो। इहा कथा ॿुधण सां कंहिंजा बि जेके बि दुख हूंदा, उहे सभु दुख लही वेंदा। बोल श्री कृष्ण भगवान के। वरी बीह करे आख़िरी प्रार्थना कयो दास प्रकाश चावला सां मिली करे। जय श्री कृष्ण। हमसे जुड़े रहने के लिए बाबा भगत राम चकरभाटा यूट्यूब चैनल को लाइक व सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन प्रेस करें।